अस्सलाम वालेकुम। खौफ़ जा ॿ क़िस्म हूंदा आहिनि, फॉरगेट एवरीथिंग एंड रन। सभु कुझु विसार ऐं भॼ, या फेस एवरीथिंग एंड राइस। हर शइ सां मुंहुं ॾे ऐं अॻिते वध। हाणे तव्हां ते आहे त तव्हां छाखे था चूज़ कयो। मां तव्हांखे इहो मशवरो ॾींदुमि त अॻिते वधण खे चूज़ कयो। पंहिंजो पाण खे अहिड़नि माण्हुनि जे इर्द गिर्द रखो जंहिंजो ऐं तव्हांजो मक़सदु हिकु हुजे। मफ़हूम में क़ुरान आहे त अगरि तव्हां कंहिंखां डॼो था, उहा कहिड़ी बि शइ आहे, कहिड़ी बि मख़लूक आहे, कहिड़ी बि ताक़त आहे, मां अलाह उन सभु शइ जो ख़ालिक़ु आहियां, मां वधीक हक़दारु आहियां त मूंखां डॼो। ईअं चयो वेंदो आहे, दर्स करबला जो आहे, ख़ौफ़ बस ख़ुदा जो आहे। इहो तव्हां पंहिंजो पाण खे मुश्किल वक़्त में चई ॾिसो। इहो हिकु दफ़ो तजुर्बो करे ॾिसो, यकीनन इहो तव्हां जूं सभु परेशानियूं ख़तमु करे छॾींदो। अहिड़ी काई क़ुवत, अहिड़ी काई ताक़त न आहे जंहिंखे ज़वाल न आयो हुजे। अहिड़ो को ख़ौफ़ न आहे जंहिं ते फ़तह हासिल करे नथी सघिजे। हिन वीडियो जी एंड हज़रत अलीअ जे हिन फ़रमान सां त मुश्किल वक़्त में कॾहिं बि बुज़दिल खां मशवरो न वठो, जो उहो तव्हांजी रही खुई हिमत बि ख़तमु करे छॾींदो।